विद्यार्थियों असां सच्चाई समिस्त जो चूंड कलाम जो जोगी कलाम करे रहिया आहियूं। त उन में 4 पार्ट्स करे चुका आहियूं। अॼु पाण 5 पार्ट्स कंदासीं ऐं हीअ अॼु लास्ट आहे। हिन में शुरूअ खां ई तव्हांखे ॿुधायो आहे त जोगियुनि जा क़िस्म जेके आहिनि 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकु सचा जोगी हिकु कूड़ा जोगी। त हिन में सच्चा सरमस्त अॻिते फरमाए करे असांखे ॿुधाए थो त है काल हिताऊं अञा लाहूती लंघिया, अञा कल्ह हितां सचा जोगी लंघिया आहिनि। कोन वञण जो को ॾिनऊं सचल खे समाओ, सचल सरमस्त खे हितां वञण जो को बि समाओ यानी ख़बरचार कोन ॾिनऊं। ताकी पवे प्रभाव लाहूतियुनि जो लोह तव्हांखे को हिन लोक मां लाहूतियुनि जो समाचार मिले, उन्हनि जो तव्हां ते कोई असरु पवे त उहो महिरबानी करे मूंखे बि ॿुधाइजो, छो जो मूंखे बि उन्हनि जे पंधु पवणो आहे। हिते लिखियलु संसार या जहान, लोह माना संसार या जहान मां। ऐं हिते त है काल हिताऊं, हिताऊं माना हिताऊं माना लिखियलु आहे हिन में हितां लंघे विया आहिनि ऐं मूंखे को बि शुद्ध समाचार तव्हांखे अगरि उन जी का ख़बरचार पवे, लोक खां पुछी रहियो आहे सच सरमस्त, त मूंखे उन्हनि जो शुद्ध समाओ ॿुधाइजो, छो जो मूंखे बि उन्हनि जे वाट ते उन्हनि जी राह ते उन्हनि सां गॾु अॻिते हलणो आहे। अॻिते पॉइंट आहे ॿी त कोड़े कुर्बानी आऊं त कापड़ियुनि तां, मां करोड़ दफ़ा उन्हनि कापड़ियुनि तां कुर्बान वञा। ॾेई वियाजे ॾील खे है हारानी, मुंहिंजे शरीर खे मुंहिंजे जिस्म खे उहे हैरान करे विया आहिनि ऐं मां उन्हनि जे बिना उन्हनि जे विछोड़े खां सवाइ मां हींअर नथी रही सघां। मारियूं महिमानी आऊं सिर कंदिय सदिके, अगरि उहे हिते ईंदा त मारियूं याने कहिड़ी तरह सां, मतिलबु त मां उन्हनि जी सार संभाल लहंदसि, उन्हनि जी महिमानी कंदसि। आऊं सिर क़दमे कंदियसि सदिके, मां उन्हनि तां पंहिंजो सिर बि कुर्बान करण जे लाइ तयारु थी वेंदसि। त हू अगरि हिते मिलंदा त मां उन्हनि जे लाइ सभु कुझु कुर्बान करण न सिर्फ़ु उन्हनि जी महिमान निवाज़ी कंदसि, पर उन्हनि जे सदिके पंहिंजे सिर खे बि कोरे छॾींदसि। नेक्स्ट पॉइंट आहे 28 पॉइंट अथव। हिन में कुल 30 पॉइंट्स ॾिनल आहिनि ऐं तमामु लेंथी कविता आहे। इहा तव्हांजी जेका कविता आहे विस्तार रूप में, मतिलबु हिन बंधात्मक क्वेश्चन जेके ईंदा आहिनि उन्हनि जे रूप में बि हीअ कलाम तव्हांजो अची सघे थो। पेपर जो पैटर्न त तव्हांखे ख़बर ई आहे, हिकु जेको आहे 5 मार्कुनि जो हवालो ईंदो अथव, 5 मार्कुनि जो नंढो सुवालु ईंदो आहे ऐं 10 मार्कुनि जो जेको आहे वॾो सुवालु। त वॾे सुवाल जे रूप में ही तव्हांजो ही कलाम जो क्वेश्चन अची सघे थो। त हिन में छा थो ॿुधाए, अॻिली पॉइंट जेका आहे, विया हिते वेही अञा काल कालोड़ी कापड़ी, हिते कल्ह वेही करे विया आहिनि ऐं हितां लंघे विया आहिनि उहे सचा जोगी। आयल माना अम्मा, हू पंहिंजे माउ खे संदर्भ कंदे चवे थो त आयल आदूतनि जी ॻाल्हि करियां कहिड़ी, मां उन्हनि आदूतनि जी उन्हनि सचनि जोगियुनि जी कहिड़ी ॻाल्हि करियां। उन्हनि जो बयां जेको आहे उहो मुंहिंजे मुख खां थी नथो सघे। पंहिंजी ज़ुबान सां उन्हनि जी साबिया, उन्हनि जी सुंदरता, उन्हनि जी निवड़ाई जो जेको अजीबो ग़रीब रूप आहे, जेको सुंदर रूप आहे, उहो मां मुख मां बखान नथी करे सघां, उन्हनि जी प्रचार नथी करे सघां पंहिंजे मुख सां। मुंहिंजे मुंहुं में एतिरी ज़ुबान कान ॾींदी आहे, छो जो उन्हनि जो जेको रूप आहे, उन्हनि जो जेको सुंदर रूप आहे, उन्हनि जो मुख सां बयानु करणु मुश्किल आहे। कॾहिं कॾहिं त उन्हनि जे रूप खे ॾिसी करे मूंखे उन्हनि जो बयानु करण लाइ बिल्कुलु नाशब्द थियणो थो पए, मूंखे शब्द कोन था मिलनि उन्हनि जी साराह करण जा। सचल सारे सिक मां गारूड़ी गेही, जॾहिं उन्हनि सचनि जोगियुनि खे सारे करे, उन्हनि खे यादि करे करे मुंहिंजो हाल तमामु बेहाल थी वियो आहे। गारोड़ी गेही जो मतिलबु अथव हिते ज्ञान में रुतल, उन्हनि ज्ञान में रुतल जोगियुनि खे ॾिसी करे मुंहिंजे लिम जेका आहे उन्हनि जी मोहबत जे लाइ, उन्हनि जी सिक जे लाइ तड़फी रही आहे। पूरब में पेही वञी वासिल थिया विसाल खे, उहो पूरब जे तरफ़ अॻितां निकिरी करे वञी पंहिंजे विसाल सां मिलिया आहिनि। वासिल थिया विसाल खे माना मिलाप कयो अथऊं, उन सां गॾिया आहिनि पंहिंजे प्रभुअ सां।
नेक्स्ट पॉइंट आहे विया लाहूती लाल लोड़ा करे लोह मां। हितां जेके लाहूती जेके सचा जोगी आहिनि परमात्मा जा प्यारा आहिनि मधुर मधुर आलाप करे हिन जॻह मां हिन लोक मां अॻिते निकिता आहिनि। ॻाल्हि न ॻरहण जहिड़ी मगर मुंहुं मशाल। चए थो उन्हनि जी ॻाल्हि मुख मां बयानु नथी करे सघिजे पर एतिरो ज़रूरु चई सघिजे थो त उन्हनि जो मुंहुं जेको आहे उहो मशाल थींदी आहे। जेका आग जेका केॾी महिल कोई बि रांदियूं शुरू कंदा आहियूं त मशाल खणी करे उन जी शुरूआति कई वेंदी आहे त उन्हनि जा मुंहं जेके आहिनि मशाल वांगुरु ॻाढ़ा बिल्कुलु लाल ॿरंदड़ हुआ। अहिड़े हाल सारियो से उन्हनि जे अहिड़े हाल खे यादि करे मुंहिंजे अंदर में तमामु घणी सिक उभरी रही आहे। मोहबत प्यार भरी सिक उभरी रही आहे। नेक्स्ट पॉइंट आहे कापड़ी कन फाड़ आयल अॼु लंघे विया। जिते कन फाड़ जेके कापड़ी हुआ हे अमड़ हितां कल्ह हितां लंघे विया आहिनि। मस्तु करे विया मन खे मुरलियुनि सां मणियार। मुंहिंजे मन खे पंहिंजे मुरलियुनि सां प्रभाए हितां हलिया विया आहिनि। मणियार माना लिखियलु आहे हिते अमड़ और जीजल मणिया वारा उहे अजीब मणिया वारा। उन्हनि में जेका आहे तमामु घणी मणिया हुई जेके मुंहुं जा मोचारा हुआ तमामु उन्हनि जा सुंदर मुंहुं ॾिसण लाइक़ु हुआ। उन्हनि मस्तु करे उन्हनि मुंहिंजे मन खे पंहिंजे मुरलियुनि सां पंहिंजे मणिया सां मुंहिंजे मन खे प्रभावित करे छॾियो आहे पंहिंजे तरफ़ माइल करे छॾियो आहे आकर्षित करे छॾियो आहे। तिन जोगीअड़ियुनि जी जाड़ मूंखां मोहे न विसरे। उन्हनि जी जाड़ माना उन्हनि जी पचार जेका आहे सिक ऐं पचार अगरि मां मरी वेंदसि तंहिंखां पोइ बि हमेशह मुंहिंजे दिलि में यादि रहंदी। उन्हनि जो जेको ज़िक्र आहे मां कॾहिं बि भुलाए की न सघंदसि। त इहो अॼु थियूं तव्हांजूं 30 पॉइंटूं। अॼु जोगी जो पाण कलाम हिते समाप्त कयूं मतिलबु पूरो थियो। त इन्हनि जा जेके क्वेश्चन ठहंदा उहे तव्हां घर में ठाहे करे लिखो। हिननि जूं जेके रेफरेंस आहिनि हवाला आहिनि विच विच में जेके मां तव्हांखे ॿुधाईंदी हली आहियां त एग्ज़ाम में घणी दफ़ा आया आहिनि इम्पॉर्टेंट आहिनि। उन्हनि खे तव्हां नोट्स जे रूप में घर में ठाहियो या पंहिंजा नोट्स मूंखे व्हाट्सअप ते मैसेज कयो व्हाट्सअप जे रबियो मोकिलियो त मां तव्हांखे करेक्शन करे करे ॿुधाईंदसि त तव्हां हिन में छा छा अञा सुधार करे सघो थियूं। त अॼु इहो कंप्लीट थियो पंहिंजो टॉपिक। नेक्स्ट टॉपिक पाण पोइ खणी ईंदासीं नेक्स्ट जॾहिं पीरियड थींदो। अॼु बसि एतिरो ई।